अफगान तालिबान रजीम खिलाफ पाक फौज ऑपरेशन गज़बुल हक़ 133 तालिबान मारिजी विया 200 खां वधीक ज़ख़्मी। अफगान तालिबान जा ट्रैक्स तोपूं बख़्तरबंद गाड़ियों ऐं 27 चौकियूं तबाह। सिक्योरिटी ज़रियनि जे छोड़ण त सिक्योरिटी फोर्सिस भरपूर कार्रवाई कंदे 3 अफ़गानी बटालियन ऐं सेक्टर हेडक्वार्टर मुकमल तबाह ऐं हथियारनि जे डिपू खे खाक जे ढेर में तब्दील करे छॾियो। 80 खां वधीक ट्रैक्स तोपखाना ऐं बख़्तरबंद गाड़ियूं तबाह थी वयूं। वतन जे दिफ़ा में पाक फौज जा 2 जवान शहीद ऐं 3 ज़ख़्मी थी पिया। सिक्योरिटी ज़रियनि जे छोड़ण त अफगान तालिबान पाक अफगान सरहद जे मुख़्तलिफ़ हंधनि ते बिना जवाज़ ऐं चिड़ ॾियारींदड़ फायरिंग कई। पाकिस्तान जी सिक्योरिटी फोर्सिस नागोई सेक्टर बाजोर 13 खैबर में जवाब ॾिनो। चित्राल सेक्टर ते अफगान तालिबान जी चेक पोस्ट खे तबाह कयो वियो। अफगान सूबे पक्तिका जी पोस्ट ते कब्ज़ो। अफगान तालिबान पारां क्वाड काप्टर ज़रिए पाकिस्तानी फोर्सिस जी चेक पोस्टुनि ते हमले जी कोशिश नाकाम बणाई वई। ड्रोन ज़रिए चूंडे तालिबान रजीम जी पोस्टुनि खे निशानो बनायो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अमन इस्तेहकाम ऐं इलाक़ाई सलामती ते कंहिं क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। सदर आसिफ अली ज़रदारी अफगान तालिबान जी अगराई ते हथियारबंद फ़ौज जे जवाब खे जामे ऐं फ़ैसिलाइतो क़रार ॾेई छॾियो। संदसि चवण पाकिस्तान खे ख़बर आहे त मनसूबाबंदी कंदड़ ऐं सहूलियतकार किथे आहिनि। जेकॾहिं रतोछाण जारी रही त ज़िम्मेवार अंसर असांजी फ़ौज खां ॿाहिरि न हूंदा। क़ौमी सलामती ते का बि रिआयत न कई वेंदी। पाकिस्तान दबाव या धमकी खां न ॾिजंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे पाकिस्तान जो अवाम ऐं हथियारबंद फ़ौज मुल्क जी सलामती ख़ुदि मुख़्तियारी ऐं इलाक़ाई सलामती जे तहफ़ुज़ ते हर वक़्तु तयारु आहे। पाक फ़ौज जो पको अज़्म आहे त कंहिं बि हालत में मुल्क जे अमन ऐं तहफ़ुज़ ते लहस अचण बि न ॾिनो वेंदो। चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस सैयद आसिम मुनीर जी क़यादत हेठि पाक फ़ौज क़ौमी जज़्बे सां पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾेई रही आहे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे नेटो फ़ौजुनि जी अफ़गानिस्तान मां वापसी खां पोइ तालिबान अफ़गानिस्तान खे भारत जी कॉलोनी बणाए छॾियो आहे, जिते सॼी दुनिया जा दहशतगर्द गॾु करे दहशतगर्दी खे बरामद कयो पियो वञे। पाकिस्तान हालतुनि खे नॉर्मल रखण लाइ भरपूर कोशिशूं कयूं, पर तालिबान भारत जी प्रॉक्सी बणिजी विया आहिनि। वफ़ाक़ी गरू वज़ीर मोहसिन नक़वी जे अफ़गान तालिबान रजीम तरफ़ां शहरी आबादी खे निशानो बणाइण जी मुज़म्मत। संदसि चवण आहे त अफ़गान तालिबान जी खुलियल अगराई ते पाकिस्तान जे बहादुर हथियारबंद फ़ौजुनि मुंहुं तोड़ ऐं भरपूर जवाब ॾिनो आहे। अफ़गान तालिबान मासूम शहरियुनि खे निशानो बणाइण जी ख़ुदि ई कोशिश कई, जेका कंहिं बि सूरत बर्दाश्त लाइक़ नाहे। अफ़गान तालिबान जी अहिड़ी अगराई ते सख़्तु रद्दअमल लाज़मी हो। सुद समारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त अफ़गान तालिबान रजीम ऐं भारतीय सोशल मीडिया अकाउंट्स तां कूड़ी ऐं बेबुनियाद प्रोपेगेंडा कई पई वञे, जंहिंजो हक़ीक़त सां को बि वास्तो नाहे। अमली मैदान में शर्मनाक शिकस्त खां पोइ अफ़गान तालिबान रजीम हाणे कूड़ ऐं प्रोपेगेंडा जो सहारो वठी रही आहे। ऑपरेशन स्विफ्ट रिटायर्ड खे 7 साल मुकमल पाक फौज पारां तारीख़ी कार्रवाई के भेटा पेश। ISPR मूजिब फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सामूंडी ऐं हवाई फौज जे सरबराहन गॾियल पैगाम में चयो आहे त क़ौमी सलामती इलाक़ाई अमन जी हिफ़ाज़त लाइ पाकिस्तान जो अज़्म लाज़वाल आहे। 27 फरवरी 2019 ते शुरू कयल ऑपरेशन स्विफ्ट रिटायर्ड भारतीय अगराई जो फ़ैसिलाइतो जवाब ॾिनो। ऑपरेशन पाकिस्तानी हथियारबंद फ़ौज जी पेशेवरानी सलाहियत, तयारी ऐं दिफ़ाई सलाहियतुनि खे उजागर कयो। ISPR मूजिब पाकिस्तान पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी ऐं आलमी इस्तेहकाम जी हिफ़ाज़त में पंहिंजो किरदारु अदा कंदो रहंदो। पाकिस्तान
पाकिस्तान समेत 6 मुल्कनि जो कानूनी इमिग्रेशन खे हथी ॾियण मज़बूत रोड मैप जोड़ण ते इतफ़ाक़। पोलैंड की राजधानी वारसा में गैर कानूनी इमिग्रेशन बाबत 6 मुल्कनि के घरू वज़ीरनि जो इजलास। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पाकिस्तान वफ़द की क़यादत कई। पोलैंड, एस्टोनिया, लिथुआनिया, फिनलैंड, लिथुआनिया जा घरू वज़ीर इजलास में शरीक। इजलास में गैर कानूनी इमिग्रेशन के हौसलो घटाइण ऐं कानूनी इमिग्रेशन के हथी ॾियण मज़बूत रोड मैप ते इतफ़ाक़ कयो वियो। पंहिंजनि मुल्कनि में पाकिस्तान लाइ ऑफिशियल सतह ते नौकरियूं ॾियण ऐं गैर कानूनी इमिग्रेशन जे तदारुक लाइ गॾियल क़दम ऐं असराइते कोऑर्डिनेशन ते पिण इतफ़ाक़। सभिनी मुल्कनि तरफ़ां पंहिंजे घरू वज़ारत ऐं फोकल पर्सन मुक़ररु करण जो फ़ैसिलो कयो वियो। पाकिस्तान तरफा गजा में जारी जंगबंदी की भनकड़ी की मज़म्मत। अरब इस्लामी मुल्कनि पारां गणती जो इज़हार। इसराइली कदम मुस्लिम उम्मत लाइ सख्त गणती जो सबब आहिनि। गजा की बहाली लाइ कदम खणण ज़रूरी आहिनि। गजा में जारी जंगबंदी की भनकड़ियुनि के फौरी तौर बंद थियण घुरिजे। गजा में थींदड़ नस्लकशी बर्दाश्त जोगी नाहे। फ़लस्तीनी इलाइक़नि में इसराइल तरफा गैर कानूनी आबादकारी क़बूल नाहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो जिद्दे में इस्लामी सहकारी तंज़ीम के एग्ज़ीक्यूटिव कमेटी के इजलास के ख़िताब। संदसि चवण पाकिस्तान गजा में जटादार जंगबंदी लाइ ॿाहिरि मुल्कनि सां राब्ते में आहे। पाकिस्तान आज़ाद ऐं ख़ुद मुख्तियार फ़लस्तीनी रियासत जे क़याम की हिमायत करे थो। मुसलमान उम्मत के अमन, तरक्की ऐं सहकार लाइ OIC जो किरदार अहम आहे। सिंध हुकूमत सेहत खाते के हर साल 100 अरब रुपयनि की ग्रांट ॾेई छॾी ॾे थी जीअं आवाम के बेहतरीन तिबी सहूलतूं फराहम करे सघजनि। किडनी सेंटर अहम इदारो आहे जेको केतिरनि ई सालनि खां मरीज़नि जी ख़िदमत करे रहियो आहे। सिंध हुकूमत हिन इदारे जी वधीक बहितरी लाइ क़दम खणी रही आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो किडनी सेंटर कराची में तक़रीब के ख़िताब। संदसि चवण आहे त सिंध सरकार की ख़्वाहिश आहे त सूबे जे हर शहरी के मयारी ऐं जदीद सिहत जूं सहूलतूं हासिल थियनि। उमरकोट वाक़े जो घरू वज़ीर जालूस लंजार ऐं IG सिंध नोटिस वरितो। DSP समेत घरनि ते चढ़ाई कंदड़ समूरा एहलकार मुअत्तल। DIG मीरपुर ख़ास की अॻवानी में 3 रुकनी जांच कमेटी क़ाइम। कमेटी हफ़्ते अंदर मामले की शफ़ाफ़ जांच करे घरू वज़ीर के रिपोर्ट पेश कंदी। उमरकोट में सोलंकी बिरादरी जा माण्हू धरणो ख़त्म करण खां पोइ घरनि में पहुची विया। पीपल्स पार्टी की मक़ामी क़यादत धरणे वारे हंधि पहुची एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं करे 7 कलाकनि ताईं लॻल धरणो ख़त्म करायो। BP अॻवान बुरहानुद्दीन कुंभार ऐं वाइस चेयरमैन मियां ख़ालिद बलहारी जो चवणु आहे त सोलंकी बिरादरी जे औरतुनि खे वापसि घरनि में विहारियूं था। ईद खां पोइ फ़ैसिलो थींदो। सोलंकी बिरादरी जे अॻवान जो चवणु आहे त असांजे माण्हुनि ते केस ख़त्म कया वञनि, घर वापसि ॾिना वञनि, चढ़ाई कंदड़ पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। नौशहर फेरोज में घरू अणबणता मुड़स सां ज़ाल क़तल। बाबरा कॉलोनी में जवाबदार गुलाम मोहम्मद चांडियो चाकू जा वार करे पंहिंजी घरवारी सनम सोलंकी के क़तल करण बैदि फरार थी वियो। पुलिस पहुची मक़तूल जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मूजिब जवाबदार की गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया पिया वञनि। कश्मीर में सरदार फाटक वेझो नौजवान जो गिची के लाश हथ। अबू बकर जखरानी की अणसुञातल जवाबदारनि तेज़ धार वारी औज़ार सां गलो कपे मौत की निंड सुमारे छॾियो। इतला ते पुलिस पहुची लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। उस्मान चावड़ी भरिसां बाहि लॻण सबबि 3 घर अल्लाह तला समेत सड़ी रख। ॻोठ लौंग बालादी में लॻल बाहि सबबि कहेरी बिरादरी जा 3 घर सड़ी विया। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाइण तहत बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो।